आंटी चाचा साईं न निकिरण में एॾी तकड़ कई जो मां न ज़रो समुंड में पाण लाइ करे न खणी सघियुसि। हाणे मां हिते बोर थींदुसि, मां छा कंदुसि, किथां ईंदुसि? हा साईं हिन इहो ई ज़िद पिया कयो। हुतां अचनि महिल कयां थोरो समुंड थैली में खणी हलां, थोरो समुंड थैली में खणी हलां, सॼी वाट इहो ज़िद पिया लेसन जो। साईं खान बहादुर पिन खे ॾाढो सम्झायो पर हीअ अलाए छो सम्झे ई नथो। शामिर, मां तोखे ॻोठ जी शाख ते मोकिलींदा जिते इलाही सारा ॿार विझंदा आहिनि। भला समुंड रुपा खाइण जी शइ थोरी आहे। आंटी तव्हांखे ख़बर आहे त समुंड न नीरो छो हूंदो आहे? न, तोखे ख़बर आहे त छो नीरो हूंदो आहे? हा, इहा न तमामु वॾी कहाणी आहे। अॻे न लखे साल अॻु न समुंड न अछे खीर जहिड़ो हूंदो हुयो ऐं न पोइ न उते न किनारे ते न गदलाण बि कोन हूंदी हुई। ऐं ख़बर आहे गदलाण न ख़बर छो कोन हूंदी? हाँ तव्हांखे ख़बर आहे छो जो उन ज़माने में न माण्हू न इंसान न तमामु घटि हुआ। हा इहो त सही आहे। तूं मूंखे इहो ॿुधा त समुंड नीरो छो आहे? मूं चयो न ही तमामु डिघी कहाणी आहे, तव्हांखे थोरो सबुर सां ॿुधणो पवंदो। पोइ हा चङो, मां सब्र सां ॿुधां थी, तूं पंहिंजी कहाणी पूरी कर। मूं छा पियो चयो? शेमीर साईं तव्हां समुंड जी कहाणी पे ॿुधाई, उहो ई ॿुधायोसि। तो त ऐसी ते ई ॻाल्हि कई त ज़मीन ते इंसान घटि हूंदा हुआ। हा सो समुंड न अच्छे हिकिड़े टाकिन वांगुरु न अकेलो न ज़मीन ते विछायो पियो हूंदो। ऐं जॾहिं चंड जी न 14 तारीख़ थींदी हुई न त पोइ नीर परी न समुंड जे किनारे ते न रक़्स करण ईंदी। तमामु दिलचस्प। हा अञा ॿुधो त तकड़ न कयो न, मां जो न सब्र करे ॿुधो, अञा ॿुधो। हा जी ॿुधां पई। पोइ हा जेको समुंड आहे न उनखे न नीर परी जूं अखियूं ॾाढियूं वणंदियूं हुयूं, छो त नीर परी जूं अखियूं न ॾाढियूं सुहिणियूं नीरियूं ऐं गहरियूं हूंदियूं हुयूं। हा पर समुंड कीअं नीरो थियो उहो त मूंखे अञा ताईं बि कोन ॿुधायो अथई। साईं इहा कहाणी तव्हां अॼु पिया ॿुधो। मां तुंहिंजी इहा कहाणी रोज़ ॿुधी मां जा कन ई पची पिया आहिनि। सब तूं चुप कर न, मूंखे ॿुधाइण ॾे न, तूं चुप कर। आंटी तव्हीं ॿुधो है न समुंड खे न नीर परी जूं अखियूं ॾाढियूं वणंदियूं हुयूं। इन करे न समुंड न हिकु ॾींहुं नीर परी खे ॿुधायो त हुन जूं अखियूं हुनखे केतिरियूं वणंदियूं आहिनि। इन ई करे नीर परी जूं अखियूं नीरियूं आहिनि। पोइ नीर परी छा कयो, हिकदमि न उन आसमान खे न छिके समुंड जे मथां हारे छॾियो। अॼु बि तव्हां वञी न परियां खां ॾिसंदो न त ओ परियां खां न आसमान न समुंड जे मथां हारजंदे नज़र ईंदो आहे। इन ई करे वेरुनि जी वस्ती, वेरुनि जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।